सूबे सिंध में अनोखियूं वारदातूं रिकॉर्ड कई वेयूं आहिनि। नईं डेरे मां मोबाइल टावर चोरी, हैदराबाद राणी बाग मां बीठल जहाज चोरी, सखर ब्रांच मां दरवाज़ा दरियां ॻही वियो। हैदराबाद जे राणी बाग मां F-16 जहाज़ ई चोरी थी वियो, जंहिंजो अञा ताईं ॾस न को पतो। लालकाणे नईं डेरे मां राति जे ऊंदाहीअ मां निजी कंपनीअ जो टावर ई ग़ाइबु ऐं कल्ह राति सखर ब्रांच जो 80 मण टन वज़नी दरवाज़ो नंबर 47 ख़बर नाहे काॾे हली वियो, जेको अञा ताईं कोन लभियो आहे। हैदराबाद जे राणी बाग मां F-16 जहाज़ चोरी, लालकाणे नईं डेरे मां राति जे ऊंदाहीअ मां टावर चोरी ऐं कल्ह राति 80 मण वज़नी दरवाज़ो ख़बर नाहे काॾे हली वियो, जंहिंजो अञा ताईं को ॾस न को पतो पियो आहे। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं, सिंध में 4 ॾींहंनि जे दौरान अनोखियूं वारदातूं पेश आयूं आहिनि, जंहिं मां हिकु राणी बाग मां जहाज़ चोरी थी वियो ऐं ॿिए नंबर ते पंहिंजो निजी कंपनी जो टावर नओं डेरे मां चोरी थी वियो ऐं कल्ह राति 80 मण वज़नी टन पंहिंजो दरवाज़ो नंबर 47 जेको अञा ताईं कोन लभियो आहे।